अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? जी मुंहिंजो कामरान निज़ामनी। कामरान निज़ामणी। जी अरे बकरियूं तव्हांजियूं आहिनि? बकरी मुंहिंजे वालिद साहब जो शौक़ु आहे। रईस पोड़ो खान निज़ामणी। रईस पोड़ो खान निज़ामणी। सही जी आहे। कहिड़े नस्ल मां आहिनि? जी पाटेरी नस्ल आहिनि, कामोरी में गिरास आहिनि। कामोरी मकरास पटेरी। जी हा माशाल्लाह। घणियूं बकरियूं थींदियूं आहिनि तव्हां वटि? तक़रीबन वॾो पारो थी वेंदो 40 खां 50। अच्छा, हिन जा फरड़ा बि हूंदा? फरड़ा बि आहिनि, फरड़ा अॻियां पइया अच्छा, अलॻि वारी ठहियल आहिनि। सही। काफ़ी बकरियूं लॻल बि आहिनि। जी हा कुझु वियाहियूं आहिनि हींअर, कुझु लॻल बि आहिनि। तव्हांजो ब्रीडर बि हूंदो सान छेलो में? ब्रीडर बि आहियो उहो ॾेखारियो। माशाल्लाह दादा हीअ? जी हा हीअ सही। पंहिंजे बकरियुनि जो आहे? पंहिंजे बकरियुनि में। अच्छा, हिन उमिरि घणी थी आहे? मेरी हूंदो चोको कोन्हे। अच्छा, खीरो आहे। सही। हिन मां तव्हां फर बि वरिता हूंदा, क्रॉस बि करायो हूंदो? फर वरिता आहिनि जी। अच्छा, हू फर ॾेखारियो त। ही फरनि चले आहिनि। अच्छा माशाल्लाह। ये घणनि ॾींहंनि जा हूंदा? 15 ॾींहं जा। अच्छा, 15-20 ॾींहं। माशाल्लाह फस्ट ॿई छेलियूं आहिनि? ॿई छेलियूं आहिनि। ॿई छेला आहिनि। अच्छा, ॿई छेला आहिनि? जी हा सही। सही। ये साम्हूं छेलो पाठरा? जी हा ये पंहिंजनि बकरियुनि जो? इहो पंहिंजे बकरियुनि जो। सही। तव्हांखे कॾहिं डिमांड थी आहे बकरियुनि जी? डिमांड थी वई आहे, कई वरी विया आहिनि की 2 2.5 लख 2.5 लख जेतिरो अच्छा, हिसाब वॾियुनि जो जो हले पियो हिननि जो। सही। मतलब सभु तव्हांजे शौक़ जे हिसाब सां रखियल आहिनि? शौक़ु जे हिसाब सां रखियल आहिनि। खाधे में? खाधे जो पलड़ो ॾींदा आहियूं फ़िलहाल। अच्छा, जमतर आहे पलड़ो आहे। तक़रीबन पलड़ो ई हूंदो आहे पटेरियुनि जी जो। या जमतर सीज़न में जमतर। इन खां अलावा ॿियो कुझु? बरसिंग सीज़न में बरसिंग हूंदो आहे। अच्छा, बरसिंग। जी वरी बरसिंग न हिन टाइम ते त माना जमतर ऐं पलड़ो बस? पलड़ो ऐं जमतर। ॿियो कुझु बि न? ॿियो कुझु न। अच्छा, ॿाहिरि माना कढंदा आहियो या वाड़ी न ही न राति ॿाहिरि कुझु बि न, जी सभु हिते कुझु हिते। ख़िदमत हिते कयो? माना सभु मज़दूर कमु रखियल हिते। आहिनि? जी सभु ख़िदमत हिते। अरे जेको तव्हां टेंगे लाइ तव्हां वटि जेको लॻायो अथव तव्हां, इहो छा में इस्तेमालु कंदा आहियो? भई सिंधो लूणु हिकिड़ो बकरी चर करायो थो हेॾां होॾां। अच्छा, चटनी चर थो कराए। माना चारे करण लाइ? जी जी माना खाधे लाइ, हाज़मे लाइ? हाज़मे में। सही। इहे तव्हां घणा फर ॾींदा वरी? जी घणा फर ॾींदा? तक़रीबन का 2 ॾिए थी, 2 आमतौर ते हले थो, 2 3 का हिकिड़ी ॾिए थी। अच्छा, का 4 बि ॾिए थी। सही। आमतौर ते 2 हलनि था, 2 3 आमतौर अच्छा, ते। 2 का 3? 2 का 3 हिकिड़ो 4 क़िस्म थी। हा, तव्हांजी सुठियूं जेके बकरियूं आहिनि नसुल वारियूं जी हा कननि में हूंदो आहे न, जी हा उहे ॾेखारियो। जी हिकिड़ी हीअ बकरी आहे। अच्छा, हिन में भला कहिड़ी ख़ासियत आहे? ख़ासियत हिन जी इहा सूंहं आहिनि जेके सिंग हिन जा अच्छा, सिधा हुजनि, इहे बि लेड़ हुजे हिननि जो कलर माना कन एस्टिक डिघा हुजनि? हा, कलर हिन जो हार पियल हुजे, ॻुड़ा हुजनि। अच्छा, माना जेकी हा ही रंग आहे जेको माना रंग हुजे, ॻुड़ियूं हुजनि हिननि में। सही। लसियूं थींदियूं आहिनि। सही। लसियूं या बदियूं इहे पट सिंगनि में हिन जा सिंग? कुंडी। अच्छा, ये कुंडी? जी कुंड गिरमट वांगुरु। अच्छा, गिरमिट में भला आएगा? गिरमिट सिंग वारी? भाई ये सिंगन में चरखा सिंगन या ही होण घुरिजनि। अच्छा, ये माना गिरमिट सिंग आहे? गिरमट सिंग चरखी चवंदा आहिनि आमतौर सिंधी ये ॿोली बकरी में। ॾुकी आहे? जी हा अंदाज़ मुंहिंजे ख़्याल में आहे 2-3 महीने से ॾुकी आहे। जी पंहिंजे ई माना पंहिंजे छेले मां। जी मेरा पट्टा? जी हा पठ। अच्छा, न ॻाल्हाए न क्रॉस? किराना ने कान अच्छा, छेले मां लॻल कोन आहे? जी न। हिनजी उमिरि घणी थी वेंदी भाउ? मेरी चोगी खीरी अच्छा, खीरी पठ वेंदी नंढी। माना साल जी बि कोन्हे? जी 8 खां 10 महीना? जी हा माशाल्लाह फर्स्ट। हिकिड़ी बकरी आहे। अच्छा, जी हा ही तव्हांजी वरितल आहे पंहिंजनि बकरियुनि में? वरितल आहे साईं। अच्छा, ही घणे में आयल आहे? जी 2.5 लख में। 2.5 में आयल आहे? जी हा माशाल्लाह। हिन मां भले हिन जा फर वरिता अथव? फर वरिता आहिनि। चलो